दोस्तो बकरियुनि जी पालना मां बहितर नाणो कमाइण जे लाइ असांखे कहिड़ा क़दम खणणु खपनि इहे ॻाल्हियूं सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहिनि। ॿी सूरत में असां बकरियूं त पालींदासीं, पर जेकॾहिं उन जदीद तौर तरीक़नि खे अख़्तियार न कंदासीं त असांखे बकरियुनि मां को घणो फ़ाइदो न पवंदो। उन जे करे इहो लाज़मी आहे त असां बकरियुनि जी पालना जा सभई तौर तरीक़ा ऐं उन जी जेका वेटनरी साइंस आहे उनखे अपनायूं त जीअं असां बहितर खां बहितर नाणो कमाए सघूं। पाण वीडियो खे अॻिते वधायूं था, पर अव्हांखे गुज़ारिश थी कजे त रूमी गोट फार्म सकण जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो दोस्तनि सां, छाकाणि त असां वटि सिंध में चौपाए माल जी पालना त थिए थी, पर जदीद तरीक़ा न हुजण जे करे असीं वॾे नुक़सान में वञूं था। ऐं उन सां गॾोगॾु अव्हां कमेंट करे असांखां सुवाल बि पुछी सघो था। ऐं असांजो मक़सदु रुॻो इहो न आहे ॿियनि यूट्यूबर्स वांगुरु त असीं हाइप क्रिएट करे ऐं माण्हुनि खे ग़लति इंफॉर्मेशन ॾियूं, बिल्कुलु बि न। इहो असांजो को बि इन क़िस्म जो मक़सदु न आहे। असां चाहियूं था त सिंध अंदरि जेका लाइव स्टॉक जी मईशत आहे ऐं जेका असांजे करंघे जी हॾीअ वांगुरु किरदारु थी अदा करे असांजी मईशत में, उहा बहितर नमूने सां जेकॾहिं असीं कंदासीं त उन जा असांखे बहितर नतीजा मिलंदा। हाणे असां वटि पाण वीडियो खे अॻिते हलायूं त असां वटि जेके मौसमूं आहिनि उहे 3-4 मौसमूं थियनि थियूं। बहार थिए थी, सरउ थिए थो, ऐं उनखां पोइ ख़िज़ां ऐं सियारो, ऊन्हारो, इहे 4-5 मौसमूं असां वटि थियनि थियूं। उन जे करे असांखे उन्हनि मौसमनि जो ध्यानु रखिणो आहे। हिन वक़्तु असीं जून में आहियूं ऐं जून शदीद गर्मियुनि जो महीनो आहे ऐं कंहिं वक़्तु झोला लॻनि था त कंहिं वक़्तु सख़्तु गर्मी थिए थी, पर झोलनि जे बावजूद बि गर्मी हुजे थी। तंहिं करे हीउ जेका मौसम आहे उहा बकरियुनि जे लाइ इंतिहाई हिसास आहे। हाणे मां ॾिसो पिया त हीउ जंतर असीं बकरियुनि खे ॾेई रहिया आहियूं। कोशिशि करे सभ खां पहिरियां चारे जी ॻाल्हि करियूं त बकरियुनि खे असीं साओ चारो ॾियूं, जंहिंमें जंतर हुननि जी पसंदीदा खुराक आहे बकरियुनि जी, ऐं उन ते ॾाढो शौक़ सां खाइनि थियूं ऐं सिहतमंद बि हुजनि थियूं। ऐं जंतर खाइण सां हिकिड़ी अव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त बकरियूं हीटअप वठनि थियूं ऐं घणे क़दुरु फेबरवरी खां हूअं त इहो सिलसिलो बकरियुनि जो हलंदो रहे थो। जेकॾहिं तव्हां वटि सुठो छेलो मौजूदु आहे ऐं बकरियुनि में जेकॾहिं वॾो अंग आहे बकरियुनि जो, त पोइ तव्हां वटि 2-3 छेला हुजणु खपनि, यानी त 25 बकरियुनि जे लाइ हिकिड़ो छेलो तमामु ज़रूरी आहे। पर जेकॾहिं तव्हां वटि 100 बकरियूं आहिनि त पोइ 4 छेला अव्हां जे लाइ बकरियुनि खे ॾियणा पवंदा ऐं उहे अव्हां सुठे नसुल जा छेला वठी अचो। हाणे गर्मियुनि जी मौसम में जेका अहम ॻाल्हि अव्हां सां करणु घुरां थो त हिकिड़ो त साओ चारो ठीकु ठाकु नमूने सां ढव ते ॾियणो आहे बकरियुनि खे, ऐं उन सां गॾोगॾु साफ़ु पाणी, ऐं उहो पाणी गरम न हुजे, छाकाणि त असीं पाणी भरे त छॾींदा आहियूं पर पोइ उहो गरम थी वेंदो आहे। तंहिं करे उनखे तब्दील कबो रहिजे ऐं उन्हनि खे थधो पाणी ॾिजे, मुनासिबु थधो, सफ़ा यख थधो बि न हुजे, मुनासिबु थधो पाणी ॾिजे। पर उन में कोशिशि करे असीं ORS उहो असीं मिलायूं। जेकॾहिं ख़रीद नथा करे सघूं त असां पंहिंजो बि ठाहे सघूं था। असां उन पाणीअ में थोरी खंड, 2-3 चमचा खंड जा ऐं को चमचो खनि लूण जो असीं विझंदासीं त बकरियुनि जे जिस्म मां लूणियाट ऐं मिठाण ज़हन में रखणु खपे त असां जीअं जानवर आहिनि उन्हनि जो जेको जिस्म आहे उहो बि असां इंसाननि वांगुरु कमु करे थो। जिस्म मां जॾहिं लूणियाट ख़तमु थी वेंदी या मिठाण ख़तमु थी वेंदो त उहो जानवर कमज़ोर थियणु शुरू थी वेंदो ऐं पोइ अॻिते हली उनजे मौत जो रिस्क बि पैदा थी सघे थो। उन जे करे घणे खां घणो पाणी बकरियुनि खे गर्मी में पीआरिणो आहे ऐं उन पाणीअ में ORS या पंहिंजो ORS ठाहे उन्हनि खे पीआरिणो आहे त जीअं हुनजे जिस्म जो जेका लूणियाट आहे उनजी कमी न थिए ऐं मिठाण जी बि कमी न थिए। हाणे हिकिड़ो मरहलो इहो आहे। ॿियो मरहलो इहो आहे त जीअं तव्हां हीअ ॾिसो पिया वाड़ी, इहा वाड़ी इन क़िस्म जी हुजे ऐं तव्हां उनखे उन वाड़ी जे हेठां छांव में रखो। सख़्तु जेका गर्मी आहे, सुबुह जो 11 वॻे खां अॻु में तव्हां जूं बकरियूं या त शेड ते हुजनि जंहिं ते पखा लॻल हुजनि ऐं उहे पखा हलनि त जीअं उहे गर्मी खां बची सघनि। या वरी वाड़ी में जीअं हीअ बकरियूं तव्हां ॾिसो पिया, हिननि जो गॾोगॾु शेड बि आहे ऐं हिन वक़्तु ही हेठि वाड़ी में बीठल आहिनि ऐं हुन जा फरड़ा बि आहिनि। फर ॾाढा नाज़ुक थियनि था हिननि जा, ऐं उन्हनि फरनि खे जेकॾहिं असां एहतियात न कयो त पोइ फरनि खे नुक़सान बि थी सघे थो। फरनि जे लाइ गर्मी बि तमामु घणी ख़तरनाक आहे त सियारो बि तमामु घणो ख़तरनाक आहे।
हिननि खे हिकिड़ो मख़सूसु टेम्परेचर घुरिजे थो त पोइ या त असांखे इहो करणु खपे त असां पखा हणूं शेड में ऐं लाज़मी आहिनि उहे लॻाइणु खपनि ऐं उनखां पोइ ॿकरियुनि खे असीं 11 खां अॻु में वाड़ी या शेड ते बीहारियूं ऐं वरी शाम जो लॻभॻि 4:30 5 वॻे धारे ॿकरियुनि खे खोलियूं ऐं वरी हेठि वाड़ी में छॾियूं ऐं थोरो उन्हनि खे घुमाइणो पए ऐं उन्हनि खे पाणी हिकिड़ो त चारो साओ चारो सुको असां कोशिशि करियूं त बिल्कुलु बि न ॾियूं ॿकरियुनि खे छाकाणि त सुको चारो गर्मी में नाहे ॾिबो ऐं उहो ॿकरियुनि खे आफ़री बि कराए सघे थो ऐं सुको चारो खाई जॾहिं पाणी पीअंदियूं त हुनखे आफ़री थी सघे थी ऐं उन गर्मी जी मौसम में उन ॿकरी जे लाइ ख़तरो बि पैदा थी सघे थो तंहिं करे कोशिशि करे जीअं हीउ साओ चारो थियूं चरनि ईअं असांखे ॿकरियुनि खे साओ चारो ॾियणु खपे ऐं तक़रीबन को 40 मिंट या कलाक जो गैप ॾेई ऐं विथी ॾेई पोइ असां ॿकरियुनि खे वरी पाणी ॾियूं ऐं पाणी पीआरियूं ऐं उहो पाणी थधो हुजे हाणे हिकिड़ो त गाह चारे ऐं गर्मीअ जो इहो जेको मामिलो हो उहो पाण डिस्कस कयो उहो पाण बहस हेठि आंदो उनखां पोइ ॿकरियूं हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे जेको उहो हर वक़्तु जेकॾहिं उनखे असां पंहिंजो उन सां गॾु छेला बीहारियूं था त असांखे ज़हन में रखणु खपे त 25 ॿकरियुनि जे लाइ हिकिड़ो छेलो तमामु ज़रूरी आहे ऐं जेकॾहिं तव्हां वटि 100 ॿकरियूं आहिनि त तव्हां वटि 100 छेला हुजनि 100 न बल्कि तव्हां वटि 4 छेला हुजणु खपनि ऐं उहे 4 छेला तव्हांजे 100 ॿकरियुनि जे लाइ काफ़ी आहिनि ॿी जेका अहम ॻाल्हि अव्हां सां करणु घुरां थो उहा इहा त ॿकरियुनि खे अव्हां जीअं ई शाम थिए 4:30 5 थियनि त ॿकरियुनि खे खोले वञिजे हाणे हीअ रूमी गोट फार्म जूं जेके ॿकरियूं आहिनि उहे हाणे खुलियूं आहिनि शाम जा 5 थिया आहिनि ऐं ॿकरियुनि खे हीअ असां दरवाज़ो ख़ासि ॿकरियुनि जे लाइ ठाहियो आहे हीअ इन दरवाज़े खां वेंदियूं ॿाहिरि वेंदियूं ऐं ॿाहिरि जेको आहे सो उते जेका सावक आहे असां हिकिड़ो पीस सॼो छॾे ॾिनो आहे रोज़ाना ॿकरियुनि जे चरण जो त ॿकरियूं उते चरनि ऐं उते जेको आहे सो घुमनि फिरनि ऐं हीउ जानवर अहिड़ो आहे जेको जेसिताईं एक्टिविटी न कंदो चुरपुर न कंदो त हिन जी ग्रोथ जेका आहे उहा सही नमूने सां न बीहंदी तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त असां ॿकरियुनि खे ॿाहिरि कढूं पर शाम जो असीं ॿाहिरि कढूं 7 वॻे ताईं 7:30 वॻे ताईं भले ॿकरियूं ॿाहिरि हुजनि पोइ वरी असां उनखे वापसि आणे वरी अचे पंहिंजी वाड़ी या शेड ते असीं उनखे बीहारियूं हीउ तव्हां ॾिसो पिया त हीउ लूसण हुयो जेको असां भेलाए छॾियो आहे ख़ासि तौर ते ॿकरियुनि जे लाइ असां भेलाए छॾियो आहे त जीअं ॿाहिरि बि चक चक कनि ऐं हिन जे लाइ जंतर अॻ ई असां मौजूदु आहे असां वटि त उहो जंतर असीं हिननि खे चारे तौरु ॾींदा आहियूं ऐं पाणी जो मूं अव्हांखे ॿुधायो त पाणी हिननि खे कीअं ॾियणो आहे त उहो पाणी बि असीं उनखे उन तरीक़े सां ॾींदा आहियूं दोस्तो असां वटि अक्सर मूं महसूसु कयो आहे त असां वटि रवायती तरीक़ा अख़्तियार कया था वञनि नतीजे में जेको असांखे कमाइणु घुरिजे उहो असीं नथा कमाए सघूं हिकु त असां जेके 4-5 अहम तरीन बीमारियूं आहिनि उन्हनि बीमारियुनि जी वैक्सीन कोन था करायूं नतीजे में असां वटि धण थी था वञनि अचानक उहा बीमारी जंहिंमें PPR आहे जंहिंमें CCPP आहे जंहिंमें FMD आहे जंहिंमें ETV आहे इहे अचानक जॾहिं उनजो वायरस उन्हनि में फैलिजे थो त पोइ धणनि जा धण उहे मरी वञनि था ऐं उहो भाॻियो जेको आहे उहो तमामु घणी मायूसी जो शिकार थिए थो ऐं वॾे नुक़सान खे उनखे मुंहुं ॾियणो पवे थो उनजे करे वैक्सीन ऐं हर वीडियो में गुज़ारिश कंदो आहियां त असांजो तजुर्बो आहे त वैक्सीन अव्हां हर क़ीमत ते पंहिंजे ॿकरियुनि जी करायो जेकॾहिं वैक्सीन अव्हां न कराईंदव त पोइ को न को वायरस ज़रूरु ईंदो ऐं हिकु दफ़ो जेकॾहिं वायरस अची थो वञे ॿकरियुनि में त पोइ उनखे कंट्रोल करणु तमामु घणो ॾुखियो ईअं सम्झो त नामुमकिन आहे उनजे करे इहो लाज़मी आहे त अव्हां ॿकरियुनि जी वैक्सीन जेका आहे घटि में घटि इहे 4 वैक्सीन लाज़मी करायो ॿियो हुननि जो डीवर्मिंग यानी हाणे ॾिसो ॿाहिरि पियूं चरनि त हिते हू जेको ॿूटो खाई रहियूं आहिनि या जेको चरी रहियूं आहिनि उन में मिटी बि उन्हनि जे पेट में वञे थी कुझु जरासीम वञनि था कोशिशि करे अव्हां कंहिं ॿिए धण सां ॿकरियूं पंहिंजूं न गॾायो उन ॿिए धण मां जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी में बि का वायरस हूंदो त तव्हांजे सॼे धण खे उहो वायरस वठी वेंदो नतीजे में अव्हां हिकिड़े वॾे नुक़सान खे तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो त डीवर्मिंग जी मूं ॻाल्हि पे कई त डीवर्मिंग तव्हांखे हर 4थे महीने पंहिंजे ॿकरियुनि जी कराइणी आहे त जीअं उनजो पेट साफ़ु थींदो रहे पेट जा कीड़ा मरंदा रहनि ऐं पोइ जेको बि गाहु ऐं चारो उन्हनि खे ॾियो उहो उन्हनि खे बाक़ाइदे सिहतमंद बनाए ऐं इहो जेको तव्हां ॾिसो पिया
वॾनि ॿकरियुनि सां आयो पासे में, इहो छेलो आहे, इन जी उमिरि 3 महीना आहे, पर इहो जवान थी चुको आहे, छाकाणि त असां हुनजो एहतियात अहिड़े नमूने सां कयो आहे जो असां इहा गुंजाइश न छॾी आहे त को हुनखे बीमारी लॻे या छा। ॿकरियूं हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे जेको हर मौसम खे भोॻे थो ऐं नाज़ुक बि आहे त मज़बूत बि आहे। शर्त इहो आहे त असां हुनखे साफ़ु पाणी, खुलियल हवादार माहौल ॾियूं त ॿकरियुनि जी पालना मां असीं तमामु घणो कमाए सघूं था। दोस्तो, हीअ जेको असां तव्हांखे वीडियो ॾींदा आहियूं, उहा वीडियो सच पुछो त यूट्यूब ते कमाई जे लाइ कोन्हे। मूंखे दोस्त फ़ोनूं कंदा आहिनि त उन्हनि खे समूरो प्लान ॿुधाईंदो आहियां त बाबा तव्हांखे शेड कंहिंखे ठाहिणु खपे, सो अव्हां हिमत कयो, ॿकरियूं पालियो ऐं कमायो।